नवाबशाह में बागड़ी बिरादरी जे माण्हुनि पारां PPMPA ऐं बिल्डर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नवाबशाह वेझो शुगर मिल रोड जी जुनेद कॉलोनी भरिसां बागड़ी बिरादरी जे रूपचंद, मज़ारो बागड़ी, जमुना ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते बागड़ी बिरादरी जे माण्हुनि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी 1 एकड़ ज़मीन पंहिंजे घरनि लाइ ख़रीद कयल आहे, जिते असां घर ठाहे वेठा आहियूं, पर बिल्डर माफ़िया MP तारिक मसूद आरई जी पुठ भराई ऐं पुलिस जी मदद सां असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजो साईं एकड़ 15-20 साल अॻे वरिता, असां 20 साल खां वठी हिते वेठा आहियूं। असांखे साईं आस महाराज तंग थो करे रोज़ जो पुलिस, पूरे सिंध जी पुलिस ने पंहिंजो जेको ज़िलो आहे इन ज़िले जी पुलिस शाम जो डेली अची पए थी, उन जी असांखे रिकॉर्डनि पई आहे, तव्हांखे ॾेखारण लाइ चाहियूं था। हा असां ते केस कया आहिनि, असांखे जेल केसरियूं ॾियारियूं आहिनि, असां ते वॾो ज़ुल्म कयो वञे थो, हनी खे झलियो वञे साईं। हुननि चयो त 2 हफ़्ता अॻु पुलिस असांजे 4 माण्हुनि खे गिरफ़्तार करे खणी वई हुई, जन जी ज़मानत कराई आहे, त वरी कृष्ण बागड़ीअ खे ख़बर नाहे कंहिं गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त कृष्ण जी अमड़ मसामात जमुना पुट जी आज़ादी लाइ मुंहं मथो पिटींदी रहे थी। एहतिजाज कंदड़नि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।